नाज़रीन, कोरोना वायरस के मुंझो ॾियण लाइ खिपरे में अॼु 26 ॾींहं बि लॉकडाउन आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे असद शाह। जी असद। जी बिल्कुल सनाउल्ला, खिपरो में अॼु 26 ॾींहं बि मुकमल लॉकडाउन कयो वियो आहे। शहर जा तमाम कारोबारी मरकज़ पिणु बंदि कराया विया आहिनि। खिपरो पुलिस शहर जे समूरनि रोडनि ते गश्त करे माण्हुनि खे घरनि ताईं महदूद करे छॾियो आहे। पुलिस 144 जी भञकड़ी कंदड़ मोटरसाइकिल सवारनि खे बि रोके टायरनि मां हवा कढंदे उन्हनि खे छंड पटींदे नज़र आई। इंतज़ामिया मूजिबि जुमे जे ॾींहुं सख़्त लॉकडाउन लाइ मेडिकल ऐं किरियाना जा दुकान बि 12 वॻे खां 3 वॻे ताईं मुकमल बंदि रहंदा, जॾहिं त मस्जिदनि में बि 5 खां वधीक माण्हुनि ते जुमू निमाज़ पढ़ण ते पाबंदी लागू कई वई आहे। ॿिए पासे साञावंद माण्हुनि बि अॼु 12 बजे खां पोइ वारे लॉकडाउन खे साराहींदे चयो आहे त इंतज़ामिया खे घुर्जे त हर रोज़ अहिड़ी रीति लॉकडाउन बरक़रार रखियो वञे त जीअं माण्हू आलमी वबा कोरोना वायरस खां बची सघनि। ऐं सिंध गवर्नमेंट ज़िले इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि खे पिणु घुर्जे त हिन ॾुखी वेल मुतासिर माण्हुनि जी सहायता करे उन्हनि खे घर घर राशन पहुचायो वञे, जीअं उन्हनि जूं चुल्हियूं ऊंझामण खां बची सघनि ऐं हू अॻिते लाइ बि लॉकडाउन ते अमल कंदे पंहिंजे घरनि ताईं महदूद रही सघनि। जी।